टिकटॉक पाकिस्तान जी मक़बूल वीडियो शेयरिंग एप्लीकेशन आहे जंहिंखे लखें माण्हू ॾिसंदा आहिनि ऐं मवाद तयारु करे तफ़रीही सरगर्मियुनि में हिसो वठंदा आहिनि। सॼी दुनिया जी पाकिस्तान में बि केतिरा ई टिकटॉकर्स आहिनि जिन मां कुझु सभ खां वधीक फॉलो कया वञनि था ऐं उन्हनि जी वीडियोज़ खे डाउनलोड करे ॿियो मवाद तयारु कयो वेंदो आहे। हर गुज़रंदड़ वक़्त सां टिकटॉक ते नवां माण्हू अची रहिया आहिनि, पर जेकॾहिं साल 2023 जी ॻाल्हि करियूं त 10 अहिड़ा टिकटॉकर्स आहिनि जिन खे सभ खां वधीक पसंदि ऐं फॉलो कयो वियो आहे ऐं हिन वक़्तु उहे मक़बूल आहिनि। पहिरें नंबर ते औरत टिकटॉकर न पर मर्द टिकटॉकर आहे जंहिंजो नालो ज़ुल्करनैन आहे। ज़ुल्करनैन पंहिंजी मज़ाहिया वीडियोज़ जे करे केतिरियूं ई दिलियूं खटे चुको आहे ऐं संदसि फैंस में लाॻीतो वाद थी रही आहे। संदसि अदाकारी सलाहियत ऐं जिद्दत ते ॿधल हूंदी आहे। हिन वक़्तु टिकटॉक ते संदसि 12.7 मिलियन माण्हू फॉलोअर्स आहिनि। ॿिए नंबर ते रोमेसा अचे थी। रोमेसा न रुगो टिकटॉकर पर टीवी अदाकारा बि आहे ऐं इंस्टाग्राम बि इस्तेमालु कंदी आहे। हीअ नौजवान फ़नकारा ताज़नि वाक़िअनि ते नज़र रखे थी ऐं तेज़ीअ सां सवालनि जा जवाब ॾींदी आहे। खेसि ख़बर आहे त ॾिसंदड़नि जी दिलचस्पी छा में आहे ऐं संदन विंदुर कीअं करे सघिजे थो। रोमेसा जा टिकटॉक ते 5.3 मिलियन फॉलोअर्स आहिनि। अरीका हक़ बि टिकटॉकर्स में मक़बूल नालो आहे। हिन जो शौक़ी तफ़रीह आहे ऐं संदसि वीडियोज़ शाहकार हूंदियूं आहिनि। अरीका हक़ थिएटर ऐं एंटरटेनमेंट इंडस्ट्री में हिकु सुठो वाधारो आहे। 17 सालनि जी नारी अरीका जे इंस्टाग्राम अकाउंट ते 2.3 मिलियन फॉलोअर्स आहिनि, जॾहिं त टिकटॉक ते संदसि फॉलोअर्स जो अंग 9 मिलियन आहे। पाकिस्तानी टिकटॉकर उस्मान नसीम सोशल मीडिया ते वायरल रहंदो आहे। संदसि मुख़्तलिफ़ वीडियोज़ तफ़रीह ऐं तख़लीक़ सां भरपूर हूंदियूं आहिनि ऐं माण्हुनि जे चपनि ते मुर्कूं विखेरींदियूं आहिनि। हीउ हिकु शानदार क्रिएटर आहे। टिकटॉक ते संदसि फॉलोअर्स जो अंग 10.1 मिलियन आहे। अलिशबा अंजुम अदाकारा, मॉडल ऐं टिकटॉकर आहे। संदसि ख़ूबसूरती ऐं अंदाज़ पंहिंजो वटि पाण आहे। टिकटॉक ते वीडियोज़ ठाहे हिन सुठो नालो कमायो आहे। हिन वक़्तु टिकटॉक ते संदसि 12.4 मिलियन फॉलोअर्स आहिनि। अदाकारा, मॉडल ऐं टिकटॉकर सहर हयात जे अकाउंट ते 8 मिलियन खां वधीक फॉलोअर आहिनि। सहर ॿियनि सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स ते जीअं इंस्टाग्राम ऐं यूट्यूब ते बि मौजूदु आहे। हीअ पाकिस्तानी फ़नकारनि सां गॾु कमु कंदी आहे ऐं हिन जी कोशिश खे बि बेहद पसंदि कयो वेंदो आहे। मिर्ज़ा भेनरुनि मां हिकु जन्नत मिर्ज़ा बि सुठी मक़बूलियत रखे थी। संदसि मदाहनि जो अंग 3.7 मिलियन आहे ऐं हिन जी उमिरि 20 साल आहे। फैसलाबाद जी जन्नत मिर्ज़ा दिलकश ऐं दिलचस्प वीडियोज़ ठाहिण ते ध्यान जो मर्कज़ बणियल रहंदी आहे। टिकटॉकर कमल आफ्ताब जे टिकटॉक ते 13.6 मिलियन फॉलोअर्स आहिनि ऐं संदसि मदाह हिन सां बेहद प्यार कनि था। संदसि मुर्कण ऐं ख़ूबसूरत वारियूं वीडियोज़ मदाहनि जी दिलुनि में घर करे रहियूं आहिनि। उहा न रुगो सुठी इंटरटेनर पर ज़हीन पिणु आहे ऐं केतिरा ई भेरा पाकिस्तानी मॉर्निंग शोज़ में पिणु ॾिठी वई आहे। इन खां पोइ मेकअप आर्टिस्ट ऐं फैशन डिज़ाइनर नौशीन शाह उर्फ़ डोली अचे थी, जेका अणगणियूं सलाहियतूं ॾेखारींदी आहे। हिन जे यूट्यूब चैनल ते मेकअप जूं वीडियोज़ ऐं ॿियनि अकाउंट्स ते लिपसिंक्स ऐं मज़ाहिया वीडियोज़ मौजूदु आहिनि। संदसि फॉलोअर्स जो अंग 9.9 मिलियन आहे। तौक़ीर अहमद फुल्लू जो नालो घणनि माण्हुनि न ॿुधो हूंदो, पर हिन जा फॉलोअर्स 8.2 मिलियन आहिनि। टिकटॉक शहरनि तोड़े ॿहिराड़ी जे माण्हुनि खे मौक़िया फ़राहम कया आहिनि ऐं अहिड़ो ई फुल्लूअ जे अकाउंट में आहे। हीअ सुठी कोरियोग्राफी लाइ मशहूरु आहे।